हबीबन करीमन फरमाया अन निकाह मिन सुन्नती, निकाह मोहम्मद करीम जी सुन्नत। सुभान अल्लाह। फमन रगिब अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ींदो इहो मुंहिंजो न आहे। मुंहिंजी जमायत जो, मुंहिंजे गुलामनि मां, मुंहिंजे जमायत मंझां इहो माण्हू शामिल न आहे जेको निकाह छॾे ॾींदो। निकाह रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी प्यारी सुन्नत आहे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तज़व्वज फ़क़द इस्तकमलिल ईमान, जे शादी कई हाणे इन जो ईमान मुकम्मिल थियो। जंहिंजी शादी न आहे इन जो ईमान मुकम्मिल न आहे। भली नमाज पढ़े, रोज़ा रखे, हज करे, ज़कात ॾे, ख़ैरात करे, पर जे शादी न अथसि त हुन जो ईमान मुकम्मिल न आहे। समझो दारे कोन था सम्झो? केतिरो बि इंसान आबिद, ज़ाहिद, नेकोकार, दीनदार हुजे, पर तेसी ताईं हुन जो ईमान मुकम्मिल न थींदो जेसी शादी न कंदो। ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजी उम्मत में भले में भला माण्हू उहे आहिनि जेके हिक खां वधीक शादियूं कंदा आहिनि। सुभान अल्लाह। हिकिड़ी शादी आहे मजबूरी में, जॾहिं माण्हू में वधीक हिम्मत न हुजे, तौफ़ीक़ न हुजे, पोइ उहो हिकिड़ी शादी करे। काठियावाड़नि में ऐब आहे, ॿ शादियूं करणु, टे शादियूं करणु ऐब सम्झंदा आहिनि। हालांकि क़ुरान में रब फरमायो आहे फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा, तव्हांखे जेके औरतूं पसंदि अचनि उन्हनि मां तव्हां निकाह कयो, शादियूं कयो, ॿिनि सां शादियूं कयो। क़ुरान में जेको अलाह ताला निकाह जो हुकुम ॾिनो आहे न, शुरूआत आगाज़ ॿिनि खां कयो, ॿ निकाह कयो। मसना व सुलास 3 कयो, व रुबा 4 कयो। फ़इन ख़िफ़्तुम अल्लाह तादिलू, जे टिजो था त अदुल न करे सघंदो, तव्हां में तौफ़ीक़ न आहे, तव्हां में सलाहियत कान्हे, फ़वाहिद, पोइ हिकिड़ी। जेकॾहिं तव्हां में तौफ़ीक़ न आहे, हिम्मत न आहे, त पोइ हिकिड़ी। जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे माली, जानी, रब तौफ़ीक़ ॾिनी आहे त तव्हां 2 शादियूं कयो, 3 कयो, 4 कयो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको घणे औलाद वारो, घणियुनि ज़ालुनि वारो, घणे अयाल वारो आहे, अल्लाह ताला जल्ल शानु जे रहमत उन जे करीब हूंदी आहे। जेतिरो औलाद घणो हूंदो ओतिरा फिकरात घणा हूंदा, उन्हनि जे गुज़र सफ़र जा ख़र्च पको आहे, नियाणियुनि जी शादी आहे, उन्हनि जी तालीम आहे, उन्हनि जी तरबियत आहे। जेतिरो औलाद घणो हूंदो ओतिरो इंसान खे फिकरात घणा थींदा। इहो औलाद, अयाल, बच्चनि जी ख़र्च पके जो फिक्र रखणु, इहा बि इबादत में शामिल आहे। इहा बि इबादत।